अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दरिया न्यूज़ जे प्रोग्राम कश्मीर टॉक सां आऊं आहियां सुभान कोसो। नाज़रीन, तक़रीबन अॼु 8हों ॾींहुं आहे लॉकडाउन जो। सॼी सिंध जी कश्मीर ज़िले में बि मुकमल तौर ते लॉकडाउन आहे। लॉकडाउन खे 8 ॾींहं गुज़रण बावजूदि सिंध हुकूमत जेको मुतासिर जेके रोज़ कमाए करे खाइण वारा माण्हू हुया उन्हनि जे लाइ जेको पैकेज जो ऐलान कयो, राशन बैग ॾियण जो जेको ऐलान हुयो, उन में अञा ताईं इंतिज़ामिया इहो तयन न करे सघी आहे त उन्हनि माण्हुनि जी मदद आख़िर कहिड़े तरीक़े सां थींदी। कल्ह ताईं इहे इतला हुया, इहे बिल्कुलु कंफर्म हुयो त भई त 20,000 जेके बैग उहे तयारु कया विया आहिनि, लिस्टूं तयारु थियनि पियूं ऐं माण्हुनि खे राशन जा बैग फराहम कंदा। अॼु सिंध हुकूमत जो वरी हिकिड़ो ॿियो नोटिफिकेशन साम्हूं आहे जंहिंमें इहो चयो वियो आहे त इहे साॻा ई जेके काउंसलर आहिनि उहे माण्हुनि जूं लिस्टूं तयारु कंदा, माण्हुनि जे मोबाइल नंबर ते NIC नंबर ते उहे लिस्टूं थींदियूं, उनखां पोइ ईज़ी पैसा वसीले उन्हनि माण्हुनि खे जेके पैसा फराहम कया वेंदा। अॼु 8 ॾींहं आहे, हुकूमत खे सोचणु घुरिजे त जेके 8 ॾींहंनि खां जेके माण्हू घरनि में लॉकडाउन जी सूरत सबबु घरनि में क़ैद आहिनि, आख़िर उन्हनि जो घर जो गुज़र सफ़र कीअं थींदो, इहो फाका कशी जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हुकूमत खे घुरिजे त जल्द खां जल्द इन्हनि माण्हुनि खे राशन फराहम करे ॾिनो वञे। असां सां गॾु असांजा दोस्त आहिनि अली मुराद चाचड़ साहिबु, सिटीज़न वेलफेयर एक्शन कमेटी जा चेयरमैन आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कबी। साईं, तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। सभ खां पहिरियां असां इहो ॿुधाइजो त अॼु 8हों ॾींहुं आहे, हिन महिल ताईं सिंध हुकूमत इहो तयन ई न करे सघी आहे त आख़िर हिन माण्हुनि जी मालिकी थींदी कीअं। 8 ॾींहं आहिनि, बाक़ी कुझु ॾींहं बचनि था, जंहिंखां पोइ लॉकडाउन उमेदु अल्लाह करे त लॉकडाउन ख़तमु थी वेंदो। छा सिर्फ़ु हुकूमत रुॻो ऐलान ताईं आहे या वाक़ई हुकूमत सिंसियर आहे माण्हुनि जी मदद करण में? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियों असीं दरिया न्यूज़ जा शुक्रगुज़ार आहियूं जन प्रोग्राम तरतीब ॾिनो ऐं साईं हुकूमत खे इहो करणु घुरिजे आहे पहिरें खां वठी। अॼु त 8हों ॾींहुं आहे त जेके बि कमाइण वारा हुया, रोज़गार वारा हुया, हर कोई घर वेठो आहे। हुकूमत खे इहो करणु घुरिजे आहे त जल्दी फिलफौर जेको आहे DC साहब खे ACs खे हुकुम करेनि आहे त उहो जल्दी जेको आहे उहो राशन मुस्तहिक़ीन ताईं पहुचाईंदा, जेके हिन वक़्तु घर में सफ़ा लॉकडाउन थिया पिया आहिनि। इहो उन्हनि जो फ़र्ज़ु बणे पियो त हाणे ई असां हुकूमत खे इहो करणु मुतालबो कयूं था त महिरबानी कनि त जल्दी में इहा सर्वे मुकमल करे उन्हनि ताईं राशन पहुचाइनि। असांजो जेके सोशल तंज़ीमूं आहिनि उहे बि अल्हम्दुलिल्लाह कमु कनि पियूं। कश्मीर में जेतिरे ताईं थी सघियो आहे हर सोशल तंज़ीम खां उन्हनि पहुचायो आहे राशन। बाक़ी असां हुकूमत खां इहो ई मुतालबो कयूं था फिलफौर जेका मुस्तहिक़ीन ताईं उहा राशन पहुचाइनि। अच्छा साईं, तव्हांजी छा इंफॉर्मेशन आहे शहर मां? तव्हां बि जेको आहे तंज़ीम आहे तव्हांजी सिटीज़न वेलफेयर एक्शन कमेटियुनि जा तव्हां चेयरमैन आहियो, त आख़िर इन में रुकावट किथे अचे थी इंतिज़ामिया खे जो हिन महिल ताईं इहो फाइनल न करे सघी आहे त लिस्टूं तयारु न पियूं थी सघनि या हुकूमत जी पॉलिसी वाज़े न हुई तंहिंजे करे लोकल इंतिज़ामिया खे तकलीफ़ थिए पई लिस्टूं ठाहिण में? असल में हुकूमत जी कोई बि पॉलिसी जेका बि हूंदी आहे उन ते बार बार उहो मीटिंग कनि पिया। शायदि उन्हनि में अंडरस्टैंडिंग न आहे, लॻे ईअं पियो त उन्हनि में अंडरस्टैंडिंग न आहे। जेकॾहिं उन्हनि में अंडरस्टैंडिंग हुजे हा हुकूमत में या उन्हनि सां मुख़्तलिफ़ अज़ला में जेके DC साहब वेठा आहिनि उन्हनि सां हुजे हा त हिन वक़्त ताईं उहो राशन उन्हनि ते पहुची वञे हा। अच्छा, इहो ॿुधाइजो तव्हां सिटीज़न वेलफेयर एक्शन कमेटी तरफ़ां घणनि माण्हुनि जी पंहिंजे शहर जे वासियुनि जी घणनि जी मालिकी कई आहे जिन खे राशन पुॼाए ॾिनो आहे ऐं तव्हांजो जेको सामान जी विरासत जो तरीक़ेकार छा आहे? साईं अल्हम्दुलिल्लाह सिटीज़न्स वेलफेयर एक्शन कमेटी कोरोना वायरस जे हवाले सां जॾहिं शुरू थियो, लॉकडाउन जो ऐलान कयो वियो त असांजी टीम जल्दी में एक्टिव थी वई। असां मुख़्तलिफ़ सेशन कयासीं डॉक्टर साहिबान सां त आगाही मुहिम जे हवाले सां मुख़्तलिफ़ डॉक्टर कश्मीर जा उन्हनि सां वेही करे आगाही मुहिम बि हलाईसीं। जीअं कश्मीर वारा ऐं जेके कश्मीर जे भर पासे वारा इलाइक़ा हुया उन्हनि में आगाही मुहिम हलाईसीं ऐं उनखां पोइ असां 2000 जे लॻभॻि मास्क तयारु करायासीं शहर में जेको आहे कोरोना जे हवाले सां बचाव लाइ, उहा बि मुहिम हलाईसीं। सिटीज़न्स वेलफेयर एक्शन कमेटी जी पूरी टीम इहो बि कमु कयो त मुख़्तलिफ़ टैंक ठाराए करे हैंड वॉश सैनिटाइज़र वग़ैरह वठी करे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उहे रखायासीं। उहे बि जीअं जेके शहरवासी आहिनि उन्हनि मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। ऐं असांजो हाणे बि अल्हम्दुलिल्लाह कमु हले पियो। सिटीज़न्स वेलफेयर एक्शन कमेटी जी पूरी टीम जेका असांजी अल्हम्दुलिल्लाह हर ॾुखे वक़्त में शहरवासियुनि सां गॾु हूंदी आहे। हिन वक़्तु रजिस्ट्रेशन जो कमु असांजो जारी आहे। इंशाल्लाह कुझु ई ॾींहंनि में घर घर ताईं असां राशन पहुचाईंदासीं। अच्छा साईं, तव्हां बिल्कुलु सुठो कमु कयो पिया। तव्हां इहो मूंखे ॿुधाइजो त शहर जी जेका सूरत हाल आहे लॉकडाउन जी उहा कीअं आहे, उन में जेके इंतिज़ाम आहिनि इंतिज़ामिया जा उन मां तव्हां केतिरा मुतमिन आहियो? उनखां अलावा इहो ॿुधाइजो तव्हां छा था, छाकाणि त माण्हुनि ताईं राशन इहो पहिरियों दफ़ो, इन खां पहिरियां बि तव्हां इहो भलाई वारो कमु कंदा रहिया आहियो। मुतासिर आख़िर माण्हू घणा आहिनि जेके माना अगरि 14-15 ॾींहंनि ताईं लॉकडाउन थियनि ऐं घणा माण्हू हूंदा जेके माना जेके हक़दार पाण चई सघूं त ही माण्हू हक़दार आहिनि जिन ताईं इहो राशन पुॼणु घुरिजे? अंदाज़ो घणा हूंदा पंहिंजे कश्मीर में? हिन वक़्तु जेके असां अंदाज़ो नथा लॻाए सघूं, छो जो हिन वक़्तु दर्ज़ी बि मुतासिर आहिनि, जेके सैलून वारा वीचारा उहे बि मुतासिर आहिनि, जेके डेली कमाइण वारा हुया दिहाड़ी ते उहे वीचारा मुतासिर आहिनि।
असांजी टीम कमु करे पई अल्हम्दुलिल्लाह। कुछ ॾींहंनि में अंग अखर ज़ाहिर थी पवंदा। असां बि कमु कयूं पिया, ॿियूं सोशल तंज़ीमूं बि कमु कनि पियूं ऐं उनखां अलावा हुकूमत बि कमु करे पई। त असां इहो ई सभ खां पहिरियों असांजो इहो ई हूंदो त जेके हिन वक़्तु हर रोज़ जेके कमाई वारा हुया वीचारा उहे हिन वक़्तु घरनि में जेको आहे महफ़ूज़ थियल आहिनि कोरोना जे वजह खां। असांजो इहो ई टारगेट आहे सभ खां पहिरियों असांजो राशन उन्हनि मुस्तहिक़ीन ताईं पहुचे जेके डेली खाइण डेली कमाइण वारा हुआ। अच्छा साईं, इहो जेको भलाई जो कमु आहे, जेको तव्हां राशन गॾु कयो था, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां सभु दोस्त गॾिजी करे जेके सरहदी वारा माण्हू आहिनि उन्हनि जो रवैयो कहिड़ो आहे? छा कश्मीर जा जेके सरहदी वारा दोस्त आहिनि उहे तव्हांजी इन मामले में मदद कनि था या तव्हांखे के ॾुखाइनि जो बि मुंहुं ॾिसणो पए थो? जी सुभान भाई, मां सभ खां पहिरें जेको आहे असांजो जेके डोनर्स आहिनि उनजो शुक्र अदा कंदुसि। त असांजे असांजो जेको कमु हले पियो सिटीज़न्स वेलफेयर एक्शन कमेटी जो, असां इन खां पहिरियां हर महीने 10 ख़ानदाननि ताईं उन्हनि जे डोर बाय डोर असां राशन पहुचायूं पिया ऐं असांजा डोनर्स असां ते एतमाद कनि था, बिल्कुलु एतमाद कनि था इहो ॾिसी करे, असांजो कमु ॾिसी करे त वाकई सिटीज़न्स जा जेके बि दोस्त आहिनि सुठो कमु कनि पिया। असांखे यकीन कयो जॾहिं असां सोशल मीडिया ते इहो ज़ाहिर कयोसीं त बाबा असां घर घर वञी करे असां इहे कमु कयूं था, राशन पहुचायूं था ग़रीबनि ऐं मुस्तहिक़ीन ताईं, त उन्हनि जो अञा असां ते एतमाद वधी वियो ऐं असांखे उन खां वधीक डोनेशन थिए पई अल्हम्दुलिल्लाह। वॾी वॾी महिरबानी अली मुराद चाचड़ साहिबु तव्हांजो, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, तव्हां सिटीज़न वेलफेयर एक्शन कमेटी जे चेयरमैन अली मुराद चाचड़ साहिबु, उन्हनि जी गुफ़्तगू ॿुधी। उन्हनि जो इहो चवणु आहे त कश्मीर शहर जा जेके डोनर आहिनि, जेके सरहदी वारा दोस्त आहिनि, उहे भरपूर तरीक़े सां हिन ख़ैर वारे कम में मदद कनि पिया। असां कश्मीर शहर वासियुनि खां इहा ई उमेदु कंदासीं त हिन ॾुखी घड़ी में जेके माण्हू रोज़ु कमाए रोज़ु खाइनि पिया ऐं कंहिंजे अॻियां हथ नथा उहो करे सघनि, घुरण जी जेका उन में जेका जंहिंखे चइबो आहे त हज़ूर शर्मी सबबु पंहिंजो न पाए कंहिंखे चई सघनि, उन्हनि माण्हुनि जी मालिकी थियणु घुरिजे। अॼु जे हिन प्रोग्राम में असांखे ॾींदा इजाज़त। वरी सुभाणे कंहिं ॿिए महिमान कंहिं ॿिए इशू सां गॾु अव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।